बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जीअं त अफ़सोस सां चवणो थो पए त कंडियारो जे शहर यानी कंडियारो शहर खां थोरो ई ॿाहिरि कलोड़ा बिरादरी ऐं चांडिया बिरादरी जे विच में जेको ज़मीनी तकरार आहे कुझु घुंटनि जे 15-20 एकड़नि जे हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि हले पई थी त 15-20 एकड़नि जो ज़मीन जो हिकिड़ो तकरार आहे ऐं उहो ज़मीन जो तकरार इंसानी जानियुनि खे गिड़काए वञे थो, खाई वञे थो। इंसानी जानियूं उते तमामु घणियूं ज़ाया थियूं। 3-4-5 महीननि खां चवनि था 3-4 या 5 लाश जेके किरी पिया आहिनि ऐं मारिया विया आहिनि। इंसानी जाननि खे क़त्ल कयो वियो आहे। उन्हनि में तमामु अंधाधुंध हिकिड़ी फायरिंग जे हवाले सां हथियारनि जो इस्तेमालु थिए थो। लेकिन अफ़सोस सां चवणो थो पए त SSP साहब नौशर फ़िरोज़ खे या मां गुज़ारिश कयां त पंहिंजी पुलिस इंतिज़ामिया जेका बि तालुका कंडियारो जी पुलिस आहे यानी तालुका PS जी या ॿियनि तालुकनि जे हवाले सां उन्हनि सभिनी खे एक्टिव रखे त जीअं तालुके जी जेका कंडियारो शहर खां थोरो ई ॿाहिरि जेका कलोड़ा बिरादरी ऐं चांडिया बिरादरी जे विच में तकरार आहे उन्हनि जे लॉ एंड ऑर्डर सिचुएशन जे हवाले सां पिकेट क़ाइमु थिए, उते अमन क़ाइमु थिए। मां SSP साहब खे बि गुज़ारिश कयां त इन में जेको हथियार आहे हीअ ग़रीब माण्हू आहे, मिसकीन माण्हू आहे जेके मां जेके पेट गुज़र करण जे हवाले सां चांडिया बिरादरी ऐं कलोड़ा बिरादरी जेका उते ई मौजूदु आहिनि, जेके उतां जा राशिद, उन्हनि खे इहो हथियारनि जी स्मगलिंग हथियारनि जी सप्लाई केरु थो करे। एतिरो महांगा हथियार, बंदूकूं, राकेल लांचर, गोलियूं, बारूद, पिस्टल, बंदूकूं, माना एॾो हथियार किथां अचे थो उन्हनि सभु ग़रीबनि वटि। झंगल जो कानून हिन पैदा करे छॾियो आहे उतां जे वॾेरनि ऐं उतां जे लोकल जेके पाण खे डाकू या जेके सम्झनि था। मां गुज़ारिश कयां थो चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट खां त महिरबानी करे SSP साहब खे या DIG IG खे सख़्तीअ सां इंस्ट्रक्शन जे हिदायत हुजे त हिन सॼे माहौल खे ॾिसनि, कंट्रोल कनि, हिन अञा वधीक जानियुनि जे ज़ाया थियण खां बचायो वञे कलोड़ा बिरादरी खे ऐं चांडिया बिरादरी खे। ऐं ज़मीनी तकरार आहे उन्हनि सभिनी शयुनि खे का जुडिशियल इंक्वायरी विहारे करे जंहिंजो हक़ु हुजे उनखे ॾियारो वञे ऐं ॿिन्ही धुरनि खे पाण में खीर खण करण जे हवाले सां जेकॾहिं मुतफ़िक़ा तौर ते जेका जुडिशरी ऐं पुलिस हिकमत अमली अख़्तियार करे ऐं उन्हनि जे विच में मफ़ाहिमत वारो रस्तो अख़्तियार कनि त तमामु बहितर थींदो। हीउ इंसानी ख़िदमत जे हवाले सां, इंसान ज़ात सां मोहबत जे हवाले सां हिकिड़ो दर्स भरियो हिकिड़ो हीउ फ़ैसिलो थींदो। हीउ माहौल जेकॾहिं हिन मसइले जो जेकॾहिं हल थिए थो, मां इन करे गुज़ारिश कयां थो चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट खां जस्टिस मोहतरम जनाब अहमद अली शेख साहब खां त स्टैंड वठे, सुओ मोटो एक्शन वठे, हिन में जुडिशियल इंक्वायरी विहारे। डिस्ट्रिक्ट ऐं सेशन जज तमामु बहितरीनु एक क़िस्म माण्हू आहे असांजे नौशर फ़िरोज़ जो, उनखे मुक़ररु करे त हिन सॼे माहौल खे ॾिसे। वकील बिरादरी खे सलाम पेश कयां थो अल्ताफ़ हुसैन इस्माइल साहब खे ऐं ॿिया साॼी तालका बार एसोसिएशन कंडियार जे सभिनी वकील बिरादरनि खे त महिरबानी करे हिन सॼे माहौल खे ॾिसो, हिन में स्टैंड बाय थियो यानी आॾां अचो। हिन में हीअ ख़िदमत आहे, हिन में कंहिं बि पार्टी जी धुर थियण जी का ज़रूरत न आहे। हीअ असां मुस्लमान पाण में भाई रहूं, इंसान ज़ात जो शरफ़ सभिनी मफ़ादनि खां मथां हुजणु खपे। इन करे मां गुज़ारिश कयां थो सॼी तालका बार एसोसिएशन कंडियारो खे, ख़ासि तौर ते जेका हींअर इलेक्टेड बॉडी थी आहे 2023 में, उन्हनि सभिनी खे सीनियर वकील साहबान खे, ख़ासि तौर ते जेके बि एक्स प्रेसिडेंट रही चुका आहिनि, मिस्टर सलाहुद्दीन मेमन साहब खे, मिस्टर खमीसो खान रिज़ साहब खे, चाचो अशरफ कंबो साहब खे, साईं बदर ज़मा कंबो साहब खे, सभिनी दोस्तनि खे, साईं लियाकत रिज़ साहब खे, यानी जेके बि सीनियर वकील आहिनि तालके बार एसोसिएशन उहे बि आॾां अचो। हीअ मैडम इन तक़ाबिलो ॿिन्ही धुरनि खे मसइले जे हल करण जे हवाले सां तमामु हीअ इंसान हीअ जन्नत जी टिकट वठण जे हवाले सां, हीअ अलाह खे राज़ पे करण जे हवाले सां तमामु बहितरीनु अमल आहे। मां गुज़ारिश कयां थो तव्हां सभिनी खे त महिरबानी करे हिन में आॾां अचो, हिन माहौल खे जल्द अज जल्द मसइले खे हल करण जे हवाले सां पंहिंजो किरदारु अदा कयो, तबाहीअ खां बचायो। हिन वॾेरनि MPA MNA जेके बि आहिनि लोकल बॉडी, लोकल जेके वॾेरा आहिनि ज़िले नौशर फ़िरोज़ जा, इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे मां गुज़ारिश कयां थो त हिननि पंहिंजो इख़लाक़ी बुनियादी हक़, क़ानूनी हक़, जेको बि आहे सियासी हक़, सभु विञाए चुका आहिनि। हिन सभिनी खे डीनोटिफाई करे, हिननि खे घर भेड़ो करे, हिननि खे कंहिं बि तरीक़े सां सियासी मैदान में अचण जी का बि इख़लाक़ी जुरियत बाक़ी न आहे रही। तंहिंजे करे मां इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे गुज़ारिश कयां त जेके बि इलेक्टेड मेंबर्स आहिनि, हीअ खून क़तलाम जेको थियो तालके कंडियारो शहर खां ॿाहिरि कलोड़ा बिरादरी चांडिया बिरादरी में, कंहिं बि MP MNA जी का स्टेटमेंट, का स्टेट फॉरवर्ड को बि एक्शन न थियो। हिननि सभिनी जे ख़िलाफ़ु डीनोटिफिकेशन जो फौरन ऑर्डर कयो वञे। चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट खे मां आख़िर में वरी हिकु भेरो गुज़ारिश कयां त SSP नौशर फ़िरोज़ खे सख़्तीअ सां हिदायतूं करे त पुलिस पिकेट क़ाइमु करे हिन माहौल खे जेतिरो जल्द थी सघे हल करण जी कोशिशि कई वञे। तव्हांजी वॾी महिरबानी।